नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदासीं। कंडियारो में पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर लेबर यूनियन जे सॾ ते स्टेपको सब डिवीज़न कंडियारो जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ ऑफिस जी तालाबंदी करे ॿाहूं ते कारियूं पटियूं ॿधी हिकु वॾी रैली कढी नेशनल हाईवे ते मार्च कयो ऐं ऑफिस जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन सेवक मुलाज़िमनि खे पंहिंजा जाइज़ हक़ ॾियो ऐं नाइंसाफ़ियूं बंदि करियो जा उॿाड़ींदड़ नारा हणी रहिया हुआ। उन मौके ते इसाक मंगिरो, ज़ाहिद मैसर, वली मोहम्मद भागत, रियाज़ हिस्बाणी ऐं ॿियनि चयो त सेवको मुलाज़िमनि सां नाजाइज़ियूं वधी रहियूं आहिनि। हिननि चयो त सेवको मुलाज़िमनि खे जाइज़ हक़नि खां महरूम कयो पियो वञे ऐं सेवको मुलाज़िमनि जूं जबरी बरतरफ़ियूं कयूं पियूं वञनि। मुलाज़िमनि खे सालियानी इंक्रीमेंट समेत ॿियूं मरायतूं न पियूं ॾिनियूं वञनि। सन कोटा ऐं फोती कोटा ते अमल न कयो पियो वञे। वापडा खे खांगी कंपनी खे ॾिनो पियो वञे। वापडा जी निजीकारी खे क़बूल न कयो वेंदो। वापडा जे मुलाज़िमनि खे हक़नि खां महरूम कयो पियो वञे। अहिड़े फ़ैसिले खे सेवको मुलाज़िम कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। हिननि मुतालबो कयो त वापडा मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर करे सेवको मुलाज़िमनि मां बेचैनी खत्म कई वञे। ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।